पाकिस्तान पीपल पार्टी जे पार्लियामेंट जे अॻूण सदर जनाब आसिफ अली ज़रदारी हाउस नवाब शाह में पार्टी अॻुवाननि समेत वर्करनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। अहमद जे अॼु ॿिए ॾींहं ते अॻूणे सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी, मीर मनोहर टालपुर, हाजी अली हसन ज़रदारी, समाट जे सरदार जाम तमाची हुंडड़, सत्तार कीरो, सरदार खानून डायरी, सरदार इस्माइल डायरी ऐं ॿियनि अॻुवाननि समेत वर्करनि सां गॾियल मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ातुनि में 2024 जे आम इलेक्शन जे बारे में ज़िलनि, तहलकनि ऐं यूनियन काउंसिलनि समेत पीपे जे हर वर्कर जो भुटो आज़म नज़रियाती ख़्यालनि सां इलेक्शन में भरपूर तयारी करे हिसो वठण जो चयो वियो। सदर ज़रदारी चयो त ताक़त जो सरिचश्मो अवाम आहे। अवाम भुटो आज़म असां ते एतमाद करे थो। फारूक जुणजो इबरत न्यूज़